अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेको हींअर मां मौजूदु आहियां यानी कि कच्चे ऐं पके जे विच ते। घणा दोस्त सम्झंदा हूंदा त कचो सिर्फ़ु जिते दरिया हुजे हुनखे ई चइबो आहे। कचो यानी कि जिते पाणी ईंदड़ हुजे, यानी कि जेको नेचुरली पाणी जेको नदियुनि खां ईंदो हुजे, दरियानि जो पाणी ईंदड़ हुजे, हुनखे चइबो आहे कचो। जीअं त हीअ हाणे असांजे पासे में आहे पको ऐं हीअ आहे कचो। जीअं त मां विच बंद ते आहियां, जंहिंखे असां बंद चवंदा आहियूं, जंहिंखे बचाव बंद आहे। हीअ बचाव बंद जेकॾहिं न हुजे आहे त हीअ पको न हुजे आहे, यानी कि हीअ बि कचो हुजे आहे। छो जो जेको दरियानि जो पाणी अचे थो उहो बि हिन में दाख़िल थिए आहे। इन बंद जे करे जेको आहे सो हिन पासे जेको आहे सो पको बचियलु आहे। त पके वारा दुआ कयो बंदि आहे, न त तव्हां बि असां वांगुरु कचे में हुजो। ऐं कचे में जी लाइफ बि सुठी आहे, पर जॾहिं पाणी ईंदो आहे उन खां बाद में जेको आहे सो तमामु वरी ज़लील पाई थींदी आहे, माण्हू खे तकलीफ़ थींदी आहे वॾी, यानी कि शार अचण में वञण में। जेको हीउ सॼो जेको हीउ ॾिसो था पिया मुल्क पाणी में भरिजी वेंदो आहे। जीअं त कचे में सिर्फ़ु कणिक थींदी आहे ऐं पके में जीअं त ॿ फसल थींदा आहिनि। तव्हां जेकॾहिं पके जा ज़्यादातर माण्हू ॾिसंदा हूंदा, अगरि कचे जा ॾिसो था त उहे बि उनखे ख़बर हूंदी त पके में ॿ फसल थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं शाइरी दोस्त आहियो त तव्हांखे थोरो इंफॉर्मेशन ॾींदो वञा त कचे में सिर्फ़ु हिकिड़ो फसल थींदो आहे, जेको कणिक थींदो आहे। बाक़ी पके में ॿ फसल थींदा आहिनि, जंहिंमें छा चवंदासीं सारी कणिक ॿई फसल थींदा आहिनि। जंहिंमें माण्हू खे अक्सर करे कणिक जे टाइम मटर वग़ैरह राईंदा आहिनि, जंहिंखे असां फोटियूं जंहिं खादियूं हूंदियूं उहे फोटियूं थींदियूं आहिनि। ऐं उहे के कणिक बि राइनि था पिया। त हीअ आहे मतिलबु मां बीठो आहियां पके ऐं कचे जे विच में। न हिन पासे पको आहे, हिन पासे पको आहे, हिन पासे कचो आहे, उन जे विच दायरे में आहे। ऐं अहिड़ा ई वीडियो ॾिसण लाइ मूंखे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं वीडियो खे वधि में वधि शेयर कयो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे त कमेंट कयो। तव्हांजी कमेंट जो मां मुंतज़िर हूंदुसि। अल्लाह हाफ़िज़।